ऑस्ट्रिया में इंटरनेशनल प्रेस इंस्टीट्यूट के नाले ते सालानी कांग्रेस तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में फ़लस्तीन के एक शहीद सहाफ़ी समेत 7 सहाफ़िन के प्रेस फ्रीडम हीरोज़ एवार्ड से नवाज़ियो वियो। साल 2025 में सॼी दुनिया में 7 सहाफ़िन के वर्ल्ड प्रेस फ्रीडम हीरोज़ एवार्ड लाइ चूंडियो वियो। तकरीब में शहीद फ़लस्तीनी सहाफ़ी मरियम अबू के एवार्ड लाइ चूंडियो वियो। हंगरी के आज़ाद मीडिया के फ्री मीडिया पाइनर एवार्ड लाइ मुक़रर कयो वियो। वर्ल्ड प्रेस फ्रीडम एवार्ड लाइ फ़लस्तीन की मरियम अबू दका, यूक्रेन की विक्टोरिया रोज़चीना, हांगकांग के हेमलाई, अमेरिका के मार्टिन बारून और ॿियनि मुल्कनि के सहाफ़िन के चूंडियो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सोशल मीडिया ते बयान जारी कंदे चयो आहे त इसराइल ऐं हमास सां अमन मुआहदे बाबत बराबरी कई वेंदी। हमास के इसराइली मुग़विन जा लाश वापस करण घुर्जनि। हमास के हर सूरत में पंहिंजा हथियार फिटा करणा पवंदा। इसराइली मुग़विन में 2 अमरीकी शहरी भी क़ैद आहिनि। विच ओभर में हमेशा लाइ अमन चाहियूं था। ईंदड़ 48 कलाक इंतहाई अहम आहिनि। अरब मीडिया रिपोर्ट मूजिब दुबई पुलिस 3 वरियनि जी सायरा नबील जो पुलिस ऑफिसर बणजण वारो ख्वाब पूरो करे छॾियो। दुबई पुलिस अवामी राब्तनि खे मज़बूत करण जे जज़्बे में ही ख्वाब पूरो कयो। सायरा बानू तरफ़ां पुलिस जी वर्दी पाइण ऐं पुलिस प्रोटोकॉल में गश्त वारी गाॾीअ में सवार करण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो वियो। उर्दू ज़बान के मशहूर लेखक, कालम निगार ऐं सहाफ़ी इब्राहिम जलीस की 48वीं वरसी अॼु मल्हाई वई। संदसि शख़्सियत के मुख़्तलिफ़ शोबन में शानदार कारकर्दगी करे मिसाली सम्झो वेंदो आहे। इब्राहिम जलीस 11 अगस्त 1922 ते भारत के शहर बेंगलोर में पैदा थियो। 1940 में अलीगढ़ यूनिवर्सिटी में BA मुकम्मल करे 1948 में सहाफ़त सां ॻंढिजी वियो। संदसि वफ़ात 26 अक्टूबर 1977 ते कराची में थी। पंजाब के मुख़्तलिफ़ शहरन में हवाई गदलाण सबब शहरन में साह जूं बीमारियों पखेड़जन लगियूं। अस्पतालन में कन, नक और गले के मरीजन जो अंग वधी रहियो आहे। सब खां वधीक AQI गुजरावाला में 562, फैसलाबाद में 436, मुल्तान में 434 और बहावलपुर में 208 रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते मूजिब ईंदड़ ॾींहनि में लाहौर में मौसम खुश्क रहंदी। बरसात न पवण की सूरत में हवाई गदलाण में इजाफो थियण जा इम्कान आहिनि।